आगे बढ़ना है तो पढ़ना है। कंदकोट में 8 जनवरी ते तालीम जे आलमी ॾींहं जे हवाले सां इल्म दोस्त शख्सियत ऐं अॻवान गुलाम मुस्तफ़ा मीरानी जी अॻवानी में घंटाघर चौक खां प्रेस क्लब कंदकोट ताईं रैली कढी वेंदी। मुआशरे में इल्म कुल ऐं फ़हम जो झंडो बुलंद करण लाइ तालीम दोस्त शहरी ऐं इलाइक़े वासी रैली में शिरकत कनि। बनाए तो बनाए कंदकोट में 8 जनवरी ते तालीम जी आलमी ॾींहं जे हवाले सां इल्म दोस्त शख्सियत ऐं अॻवान गुलाम मुस्तफ़ा मीरानी जी अॻवानी में घंटाघर चौक खां प्रेस क्लब कंदकोट ताईं रैली कढी वेंदी। मुआशरे में इल्म अकुल ऐं फ़हम जो झंडो बुलंद करण लाइ तालीम दोस्त शहरी ऐं इलाइक़े वासी रैली में शिरकत कनि। आगे बढ़ना है तो पढ़ना है। कंदकोट में 8 जनवरी ते तालीम जे आलमी ॾींहं जे हवाले सां इल्म दोस्त शख्सियत ऐं अॻवान गुलाम मुस्तफ़ा मीरानी जी अॻवानी में घंटाघर चौक खां प्रेस क्लब कंदकोट ताईं रैली कढी वेंदी। मुआशरे में इल्म अकुल ऐं फ़हम जो झंडो बुलंद करण लाइ तालीम दोस्त शहरी इलाइक़े वासी रैली में शिरकत कनि। आगे बढ़ना है तो पढ़ना है। कंदकोट में 8 जनवरी ते तालीम जे आलमी ॾींहं जे हवाले सां इल्म दोस्त शख्सियत ऐं अॻवान गुलाम मुस्तफ़ा मीरानी जी अॻवानी में घंटाघर चौक खां प्रेस क्लब कंदकोट ताईं रैली कढी वेंदी। मुआशरे में इल्म अकुल ऐं फ़हम जो झंडो बुलंद करण लाइ तालीम दोस्त शहरी ऐं इलाइक़े वासी रैली में शिरकत कनि। छा सिंध इल्म खां महरूम रहंदी? न, असांखे साइंसदान आलिम फाज़िल ऐं अकाबर घुर्जनि। कुछ करणो ही पवंदो, कुछ करणो ही पवंदो, कुछ करणो ही पवंदो। तालीम खपे ताला न खपनि, तोता कुएं भाड़ा न खपनि। तालीम खपे ताला न खपनि।